नाज़रीन, सिंध जे तारीख़ी शहर नसरपुर जी काशी ॾेह तोड़े परॾेह में मशहूर है, पर हुकूमत तरफ़ां सरपरस्ती न थियण सबब काशी जा कारीगर मायूसी ऐं परेशानी जो शिकार आहिनि। इन हवाले सां ॾिसूं था टंडो अलहयार मां सैयद नसीर शाह जी ही रिपोर्ट। नाज़रीन, असां अॼु सिंध जे उन सकाफ़त जे हवाले सां मशहूरु शहर नसरपुर में बीठा आहियूं, जिते काशी जो कमु थिए थो, जेको पाकिस्तान समेत सॼी दुनिया में मशहूरु आहे। ऐं काशी जेका सॼी दुनिया जे हवाले सां मशहूरी वरिती उन में ऐं उन खां अलावा ॿी दुनिया जा बि अहिड़ा मुल्क आहिनि जिते काशी जो कमु जेको थिए थो ऐं पहुचे थो। जॾहिं त हाणे उहा नसरपुर जे हवाले सां ऐं उहो पोइते पियल इलाइक़ो हो, उन इलाइक़े मंझि नेटा नाले सां पंहिंजो हिकिड़ो कमु प्रोजेक्ट जेको शुरू कयो आहे ग़ुलाम हैदर दाऊद पोटे वारनि, ऐं उन्हनि जे खे जस हुजे जेको हिन सिंध जी सकाफ़त खे पंहिंजो उजागर करणु ऐं हिन खे क़ाइमु करण लाइ पंहिंजे वसां वड़ा घरां कोशिश करे रहिया आहिनि। इन हवाले सां अचो त हिननि खां व्यूज़ था वठूं ऐं पुछूं था। मखसूस हिकिड़ी मिटी आहे जंहिंजे करे ही कमु 400 साल पहिरियां नसरपुर में शुरू थियो। ही मिटी चीकी मिटी आहे, अहिड़ी मिटी सिंध में ॿिए हंधा किथां बि नथी मिले। उन करे ही काशी जो कमु हिते नसरपुर में थियो ऐं हिन मिटी जो फर्दर प्रोसेस तव्हांखे अॻियां ॾेखारी था त हिन जा कहिड़ा कहिड़ा प्रोसेस थींदा आहिनि, कीअं ही मिटी ठहे थी। वरी उन खां पोइ जेको असां जंहिंखे टेंजिबल कल्चर चवंदा आहियूं, छूहण वारो या टच करण वारो कल्चर, उहो असां टाइल कीअं था हिन मां काशी जी सिंधी काशी जी टाइल कीअं था ठाहियूं, उहो तव्हांखे फर्दर प्रोसेस। उन मरहल में आहियूं जिते पंहिंजो फाइनल जेका लिखाई थींदी आहे, चिटसाली हूंदी आहे ऐं उन खां ई पोइ पंहिंजो कमु सॼो शुरू थींदो आहे। चिटसाली या लिखाई वारी जाइ ते पहुता आहियूं। अचो त हुन खां कारीगर खां पुछूं त हुनजो छा चवणु आहे। जीअं तव्हां ॾिठो त हुते डिज़ाइन ट्रांसफर थी आहे, हुन खां पोइ कोबल्ट ऑक्साइड सां हिन जी आउटलाइन थींदी आहे। ही कलर सां सनी कलम सां या असां कलम बि पाण ठाहींदा आहियूं, हुन खां ही डिज़ाइन करे मतिलबु आउटलाइन करे हुन खां पोइ हिनखे अॻिते मोकिलींदा आहियूं। हिन जी कलर फिलिंग थींदी आहे इन ई कोबाल्ट सां ऐं हिन जी कलर फिलिंग थींदी आहे। हुन खां पोइ अॻिते प्रोसेस आहे उहा वरी क्लीन मिटाई। ये मुख़्तलिफ़ शहरनि में वेंदी आहे, जीअं त लाड़काणो आहे, दादू आहे, सखर आहे, इन ॿियनि हैदराबाद जो कमु हींअर हले पियो, इलाही नंढ वई आहे जेको आहे सो 2 सालनि खां कमु करे रहिया आहियूं ऐं हीअ असांजो कमु अल्हम्दुलिल्लाह आउट ऑफ कंट्री वञे थो, ॿियनि शहरनि में वञे थो। नाज़रीन, असांजे नसरपुर जो नुमाइंदो अब्दुल करीम आराई ऐं हिते जो लोकल नुमाइंदो बि आहे ऐं असां अचो त हिन खां पोइ पुछूं था त ही काशी जे कम जे हवाले सां असांजी वधीक पंहिंजो रहनुमाई करे ऐं ॿुधाए भाई ही जे भला काशी वारो कमु ही हिते केतिरे वक़्त खां हिते ही तॾहिं खां ई कमु जारी रहियो थींदो रहियो ऐं उन सां गॾोगॾु हाला आहे, ठठा आहे। उन ई दौर में जंहिं दौर में नसरपुर में उरूज हो त इन्हनि लाइ करिणो हूंदो, पर नसरपुर खां मथे हो छो दरियाई मिटी हिते आसानी सां दस्तियाब हुई। त ईअं काशी जो हुनर जेको सो तक़रीबन सदियुनि ताईं जेको आहे सो हिते सकाफ़ती हुनर जे तौर ते जेकी बाक़ाइदा सनत रही, जेकी पूरी पाकिस्तान सां गॾोगॾु पूरी दुनिया में जेकी सो ठही थी वई। तो ही जो इदारो जिते तव्हां बीठा आहियो 2013 में स्टेबल थियो। इन खां अॻु में ही काशी सनत आहे तमामु तक़रीबन 400 साल खां हिते हले थी। पोइ ही वरी ड्राइंग आर्ट थी वियो। भाऊ वरी ग़ुलाम हैदर जेको असांजो वॾो भाउ आहे, उहो ॿाहिरां पढ़ी आयो, ॿाहिरां पढ़ी पोइ हुन इरादो कयो त हिनखे जेको ड्राइंग आर्ट आहे जेको मरी चुको आहे हिनखे दुबारा ज़िंदा कयो वञे। उन लाइ ही इदारो क़ाइमु कई ऐं अल्हम्दुलिल्लाह 3 ॼणा हुआ हिननि शुरूआत कई। अॼु माशाल्लाह तक़रीबन 35-40 माण्हू आहिनि
ऐं कम जी क्वालिटी तव्हां पाण ॾिठी हूंदी तमामु बहितरीनु थी वई आहे। पहिरीं महिरबानी तव्हां मेहरान टीवी वारनि जी तव्हां असां वटि आयो ऐं हिन काशी जे हुनर जे बारे में तव्हां डॉक्यूमेंट्री ठाहे रहिया आहियो। मुंहिंजे ख़्याल में तव्हां ख़ुदि पंहिंजे सवाल में ई असांखे बहितरीनु जवाबु ॾेई छॾियो। जीअं त मुंहिंजो तालुक़ु हिन नसरपुर शहर सां ई आहे ऐं जेको सो हिते ई कमु सिखियो हुन खां पोइ ॿाहिरि मुल्कनि में लाहौर में पढ़णु वियुसि, पढ़ाई करे मोटी आयुसि ऐं ची इदारो क़ाइमु कयोसीं। हाणे गवर्नमेंट जी जेके ॿियूं ऑर्गनाइजेशन्स हूंदियूं आहिनि हुनजी ॿियूं कंडीशन्स हूंदियूं आहिनि त हू कंहिंखे सपोर्ट कनि कंहिंखे सपोर्ट न कनि। त उन लाइ नौजवाननि लाइ कॉमन जो मैसेज इहो आहे त सभ खां पहिरीं पाण खे ख़ुदि साबित करिणो आहे त आया असां कुझु करण जे लाइक़ु आहियूं। नाज़रीन, जीअं त तव्हां दोस्तनि जा ऐं कारखानो हलाईंदड़ उन दोस्तनि जा बि तव्हां व्यूज़ ॿुधा त उन्हनि जो चवणु आहे त हीअ असां पंहिंजी बुनियाद ते इहे हिकिड़ो नंढिड़ो इदारो जेका 2 खां 3 माण्हुनि जे पंहिंजो शुरू कयोसीं ऐं हींअर 30 खां 35 माण्हू माशाल्लाह जेके आहिनि हिते पंहिंजो कमु करे रहिया आहिनि ऐं हितां जा छोकिरा तइलीम बि यूनिवर्सिटियुनि में मुख़्तलिफ़ में पिराए रहिया आहिनि। पर जॾहिं त हिते जे हिननि जे लोकल माण्हुनि ऐं हिते जे हुनर जे हवाले सां हिननि जो चवणु आहे त असां पंहिंजे वड़ा हरा पंहिंजो जेको शुरू कयो आहे, पर हिनखे गवर्नमेंट खे पंहिंजो वधीक जेको आहे हिन ते तवजो ॾियणु घुरिजे ऐं गवर्नमेंट खे हिन शोबे जे हवाले सां हथी ॾियारणु घुरिजे त हिन काशी खां अलावा ॿिया बि मुख़्तलिफ़ जेके पंहिंजो हिन प्रोजेक्ट माण्हू शुरू करे ऐं जेके पुराणी सकाफ़त जे हवाले सां काटन जे हवाले सां या कपिड़े जे हवाले सां या मुख़्तलिफ़ जेके आहिनि त उन शयुनि खे बि हथी ॾियारी वञे। उन जे लाइ हिननि चयो त असां वॉलंटरी तौर ते तयारु आहियूं हुकूमत ऐं हुकूमत तावन करे असां सां त असां हिन शइ खे अञा पोइ वधीक बैन अल-अक़वामी सतह ते पहुचाए सघूं। कैमरामैन टीम सां गॾु नसीर मोहन शाह मेरा।